खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद नाज़रीन रतो देरो खां ख़बर शामिल कंदासीं। रतो देरो में साफ़ियुनि जे भेणी वेते बासर जो सख़्त तशद्दुद। साफ़ी पंहिंजी भेण सां गॾु बासर ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाज कयो। रतो देरो जे दर्जी बाज़ार में साफ़ी सईद मिर्ज़ा क़ुरान पाक खणी एहतजाज करण बाद मीडिया अॻियां आंदे छो त मुंहिंजी भेण पंहिंजो घर अरशद खे 85 लख में विकिरो कयो हो, जंहिं सौदे में तय थियो हो त 40 लख हाणे बाक़ी रहियल 45 लख घर ख़रीद कंदड़ 1 साल बाद अदा कंदा। पर 3 साल गुज़रण बावजूद घर ख़रीद कंदड़ अरशद बक़ाया रहियल रक़म 45 लख रुपया ॾियण खां इनकार कंदे धमकियूं ॾींदो रहियो। असां एतिरे सालनि में 1000 भेरा वञी इलाज महिनतूं कयासीं, हर हिकु मोज़िज़ खे दाह ॾिनी, पर अरशद पैसा ॾियण खां लवाए पियो। अॼु मुंहिंजो भेणीवो अकील अहमद जॾहिं उन खां पैसा घुरण वियो त उनखे इन्हनि धक हणी मथसि तशद्दुद कयो। जीअं ई मूंखे ख़बर पई त आउं वियसि त मूंसां बेवड़ी पिया। हिन IG CND AG लाड़काणी ऐं SSP लाड़काणी खां मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ नोटिस वठी असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नालो साफ़ी सईद मिर्ज़ा, मां पाण साफ़ी आहियां, साल में ॾींदासीं। साल खां पोइ अॼु 3.5 साल थिया आहिनि। अचां थो त मूंखे चवनि था, धमकियूं था ॾियनि, मूंखे चवनि था त असां वकील आहियूं, तुंहिंजे ख़िलाफ़ जुलूस कढाईंदा। असांखे 85 लख में न जाइ वरिती। मां बेऔलाद आहियां। हिननि असांखे 45 लख रही विया आहिनि। चई था 6 महीननि में तव्हांखे जाइ जा पैसा ॾींदासीं। 45 मूंखे लाड़ करे फिराट सां वठी विया, मूंखां सिग्नेचर करायो, चई त नालो तव्हांखे उहो ॾींदासीं, छा हूंदो आहे कागज़। मां चयो ठीकु आहे। मां बेऔलाद, मां चयो वीचारा ईमानदार आहिनि, असां कागज़ ॾिनासीं। रोज़ अचे तो हिकिड़े ॾींहुं 10 माण्हू वठी आयो, मां अकेली घर में हुयमि। हिन मुंहिंजे मथां हथ बि खयो, मुंहिंजी इज़त ते हथ विधो। छाजे करे? नाला छा? जेको हे अरशद आहे, अरशद कुते जो पुट ला कंदो, एक्सीडेंट में मरंदो। मुतालबो छा आहे? असांजा 45 लख ॾियनि। मुतालबो छा जो अदा? 4 साल थी विया आहिनि, असांजा पैसा ॾियनि। ॾह माण्हू था वठी अचनि। मां अकेली ज़ाइफ़ घर में 10 माण्हू था वठी अचनि। असां को क़ुरान त न खणी आया त तव्हां घर वठो असां।